नाज़िर सोलंकी वेलफेयर तरफ़ां मेहरान टीवी जे 6 डिसंबर ते ऐलानल सकाफ़ती दिहाड़े जे हवाले सां बिन क़ासिम वेझो गुलशन हदीद वारे इलाइक़े में सकाफ़ती तक़रीब मुनक़िद कई वई। ॾिसूं था रब नवाज़ मस्तोई जी रिपोर्ट। इन वक्त असां भानसिदाबाद में SUP हाउस बाईपास ते मीर हाउस उते मौजूद आहियूं, जिते ज़िले जामशोरे जो सदर सिंध यूनाइटेड पार्टी जो दरिया खान लगारी ऐं तालका सेवन सिंध यूनाइटेड पार्टी जो सदर अली असगर सोलंकी असां मौजूद आहिनि, जिन जेको आहे सो 6 डिसंबर ते मेहरान टीवी जो ऐलान थियल सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जे लाइ भरपूर साथ ॾेई रहिया आहिनि। अचो त साणनि पुछूं त वधीक हू छा था चवनि। गुलाम नबी मोराई साहब ऐं रऊफ़ चांडियो साहब। ऐं गुलाम नबी मोराई जे लाइ हिकिड़ो जुमिलो इहो चवां त गुलाम नबी मोराई जो माज़ी में इहो हिकिड़ो क्रेडिट रहियो आहे मोराई साहब खे तो तालीम दोस्त आहे। ॿिया चैनल या ॿियनि चैनल्स ते जेके बि टॉपिक्स हलंदा आहिनि मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते, पर मूं मोराई साहब खे अक्सर तालीम ते ॻाल्हाईंदे ॾिठो ऐं इहा ॾाढी भली ॻाल्हि आहे जो हिकिड़ो सिंध जो वॾो माण्हू, हिकिड़ो वॾी चैनल जो मालिक, उहो जेको सो तालीम सिंध जी जेका पुठिते पियल तालीम आहे सिंध हुकूमत जे तरफ़ां चले त भई हिते तालीमी एमरजेंसी आहे कुझु कोन, पर उन सिलसिले खे अॻिते वधाइण तालीम ते ॻाल्हाइण तमामु वॾी विख आहे। उन सां गॾु रऊफ़ चांडियो साहब तमामु मुतहरिक किरदारु रहियो आहे मीडिया में ऐं असां साणस जा जेके उहे किरदार उहे कम आहिनि उनजी साराह कयूं था। ही जेको इशू आहे 6 डिसंबर वारो सकाफ़ती डे जे हवाले सां मल्हाइण जो सभ खां पहिरियों असां हिनखे मेहरान टीवी जे तरफ़ां वेलकम कयूं था। सिंध यूनाइटेड पार्टी हमेशह हर साल जीअं भरपूर नमूने सां इन 6 डिसंबर के क़ौमी ॾियारो करे मल्हाईंदी आहे ऐं असां हिन दफ़े बि भरपूर नमूने सां क़ौमी ॾियारो करे 6 डिसंबर ते सिंध यूनाइटेड पार्टी भानसिदाबाद जा वर्कर, हमदर्द ऐं भान शहर जा जेके मोज़िज़ शख़्सियतूं आहिनि ऐं सुठा माण्हू आहिनि, उहे मेहरान टीवीअ सां गॾु, मेहरान टीवीअ जी टीम सां गॾु, भाउ निज़ाम सां गॾु हिते बाक़ाइदे तौर ते सेलिब्रेट कंदासीं। ऐं ज़बरदस्त उन्हनि वटि जेको तव्हां सेलिब्रेशन करे रहिया आहियो भानसिदाबाद में एकता ॾियारो, असां मुकमल तौर उन जी हिमायत था कयूं ऐं सोशल फोरम तहक़ीक़ लेवल जी जेका तंज़ीम आहे ऐं प्रेस सेक्रेटरी जी हैसियत में मुकमल अवांजी हिमायत थो कयां ऐं अव्हांखे यकीन दिलाए थो कयां तव्हांजो जेको ऐलान एकता ॾियारो आहे 6 डिसंबर ते भरपूर नमूने शानदार नमूने सां मल्हायो वेंदो भानसिदाबाद में। इलेक्ट्रॉनिक मीडिया में जेके सिंधी चैनल आहिनि उन्हनि इहो क्रेडिट थो वञे जिन सिंधी क़ौम खे पंहिंजे तहज़ीबी तौरु इकठे कयो, जंहिंमें मेहरान चैनल जो हिकिड़ो नुमाया किरदारु आहे। 6 डिसंबर ते जेको ऐलान थियल आहे जंहिंजो उनवान ई इंतिहाई बहितर आहे त जेको सिंध जा ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि, इहो हिन महिल ताईं वाज़े थी चुको आहे त सिंधी क़ौम पंहिंजी डेमोग्राफी ऐं पंहिंजी तहज़ीब ते मुतहद थी चुकी आहे। उन प्रोग्राम जे लाइ भानसिदाबाद जो जेको रिपोर्टर आहे निज़ामुद्दीन गंभीर ते इंतिहाई महिनत बि कई आहे भानसिदाबाद में हिन चैनल सां पंहिंजो मसइलनि खे उजागर करण जे लाइ। सिंध यूनाइटेड पार्टी ऐं तालके सदर जी हैसियत सां सदर सां भरपूर सहकार कंदासीं। असां पूरे पंहिंजे तालके जी तंज़ीम खे इन रैलीअ में इन्वॉल्व कंदासीं। चाहींदासीं त सिंध जो जेको सकाफ़ती ॾियारो आहे उहो हर हंधि भरपूर नमूने सां जीअं मल्हाइजे पियो थो, उन ई नमूने सां शाना बशाना भाननि में बि असीं मल्हाइण जी भरपूर तव्हां सां जेको आहे सहकार कंदासीं। महिरबानी।